मोरलग मुकरियार यूसी लुंड की गोठ जमार मोहम्मद कासिम ज़रदारी में बरसातुनि जी 2 महीननि गुज़रण बैदि पाणी नेकाल न थी सघियो। केतिराई घर ड्रही पट फसलनि खे कापारी धक ॻोठाणा परेशान बेयारो मददगार। उन हवाले सां ॾिसंदा अनवर सोलंकी जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं मोरलग मुकरियारी यूसी लुंडकीअ में, जिथे ॻोठ ज़वार कासिम पूरो पाणीअ जी लपेट में अची चुको आहे। केतिराई घर ग़रीब मिसकिन मालवंद माण्हुनि जा अझा ड्रही पट थी चुका आहिनि। फसल खे पिणु कापारी धक लॻो आहे। फसल जे अंदरि 4 खां 5 फुट पाणी आहे। अचो त इन हवाले सां हितां जे मक़ामी रहवासियुनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो चवण इहो ई आहे, हिन महिल इहो ई आहे त असांजी मालिकी कान, असां उते जॾहिं नाला लिखाया आहियूं ॻोठ जो, त असांजी का तदारक न थी आहे अॼु ताईं। को तेल ॾिनो त न का, भला तेल जी मदद कनि, असां ट्रैक्टर लिफ्ट काए अचूं त बिल कढी ईंदासीं पाणी, पर असां काए बि हेल्प न कई आहे। रहे सिकंदर में वियासीं, उन चयो मां कंहिंजो पाणी कढाए कंहिंजो कढाईंदुसि। हितां जा जेके तक जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि मां को तव्हां वटि सही आयो आहे? आया आहिनि, पर कुझु अञा ताईं कुझु मालिकी कान कई अथनि, बस इहे सखणो घुमी वलिया था वञनि। अच्छा, वोट कंहिंखे कंदा आहियो? वोट यूसी लुंडकी में असां ज़िया साहब लंजार खे कया आहिनि वोट। ठीकु आहे। अच्छा, AC या DC जे तरफ़ां को तव्हांखे को सहकार कयो वियो आहे या न? न, केर बि असां वटि कोन आयो आहे, केर बि। अर्ज़ु इहो आहे त ॻोठ गुलाम कासिम ज़रदारी, जेको घटि मां घटि 9 फुट पाणी आहे, 9 फुट पाणी आहे, जंहिंमें सारियूं ऐं फसल कमंद जेको आहे मुकमल ॿुॾल आहे। ऐं ॿियो मसइलो इहो आहे त असांजा कोट बि किरी विया आहिनि ऐं असांजा घर किरी विया, कोट किरी विया, असांजी का शइ कान रही आहे। ऐं को चूंडियल नुमाइंदो अॼु ताईं पीपल्स पार्टी जो कोन पहुतो आहे। ऐं पीपल्स पार्टी जा असां ज़ाल आहियूं, पीपल्स पार्टी जा ज़ाल आहियूं, को पीपल्स पार्टी वारो असांखे न पहुतो आहे। ऐं असां ज़िया लंजार खे अर्ज़ु था कयूं, ॿाहूं ॿधी था चऊं त असां मिस्कीन ग़रीब जी असांजी मदद कयो। ऐं असां यको 2 महीना थी विया आहिनि त असां जेको आहे का शइ असांखे न मिली आहे। अॼु ताईं असांखे को अटे जो बि किलो न मिलियो आहे। ऐं पंहिंजे असां घरऊं ज़ाती पिया था खाऊं। साईं असांजो अर्ज़ु इहो ई आहे, ग़रीब आहियूं साईं, का शइ कान्हे का, माल बि मरी वियो साईं, घर बि ढही विया, बीमारी बड़ी, असांखे पाणी निकिरी वञे, असांजा बच्चा छा कनि, सॼी ज़मीन गिराबाद आहे, कमनि असांजा सड़ी विया। अर्ज़ु इहो आहे असांजो पाणी निकिरे। नाज़रीन, अवां हितां जे मक़ामी ॻोठाणनि जो वीचार ॿुधा, जिन दर्दनि मंझा जिन जे आंजनि में हिकु वॾी तकलीफ़ आहे, जिन जा आंज वधी चुका आहिनि, उन्हनि जो अवां मौक़ो ॿुधो त उन्हनि जो चवणु इहो हुयो त असां जेको पीपल्स पार्टीअ जा वोटर आहियूं, ज़रदारी कम्यूनिटी खे असां बिलोंग रखूं था, पर अफ़सोस जो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं तक जा चूंडियल नुमाइंदा मुसलसल हिन ॻोठ खे ऐं असांखे नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि। ॿिए पासे जेको आहे सो हिते शाख वेझो आहे। गवर्नमेंट ऐं इंतिज़ामिया खे घुरिजे त हितां जो जेको पाणी आहे झटा हणी ऐं जेको आहे हिन ख़ाली जेका शाख आहे उन में ई छोड़ कनि त हितां जे ॻोठ मां जेको आहे पाणी निकिरी सघे थो। ऐं ॿिए पासे ग़रीब माण्हुनि जा घर बि बची सघनि था। ऐं जेको फसल आहे जेको काफ़ी तइदाद में सड़ी चुको आहे, पर ॿियो फसल ख़राबु थियण खां ऐं ॿिए फसल जो नुक़सानु थियण खां बची सघंदो। ज़िले इंतिज़ामिया DC नौशरो फिरोज़ ताशफीन आलम, असिस्टेंट कमिश्नर हसान ज़फ़र खे घुरिजे त फ़ौरन हिन ॻोठ जो तारुक वठे ऐं हितां जे मिसकिन मारवड़नि जी सार लाइ ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खे इहो करणु घुरिजे त हितां जे ग़रीब मिसकिन मारवड़नि जा अची वार कनि।